जी मेयर कराची जी इलेक्शन में वोट न ॾींदड़ पीटीआई जा जेके मेंबर आहिनि उनजी मेंबरशिप ख़त्म करण जो जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पीटीआई सिंध जे सदर अली मादल शेख जे तरफ़ां 11 जेके सिटी काउंसिल जा पीटीआई जा मेंबर हुया उनखे शोकार नोटिस ॾिनो वियो। शोकार नोटिस जे जवाब ते अॼु जेको आहे अली मादल शेख जो जेको जवाबु आहे उहो मुतमिन कंदड़ न करार ॾेई करे उन्हनि खे सिटी काउंसिल जी जेकी मेंबरशिप आहे उन्हनि मां जेको आहे फारिग करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। यूसी वाइस चेयरमैन जेको आहे डॉक्टर कबीर जी जेकी पार्टी मेंबरशिप आहे उहा ख़त्म कई वई आहे। यूसी चेयरमैन में अमजद खान सुलेमान खान असद अमान जी जेकी आहे उहा पार्टी मेंबरशिप बि ख़त्म कई वई आहे। पार्टी मेंबरशिप मां फारिग करण जो जेको फ़ैसिलो पीटीआई सिंध जे सदर जे तरफ़ां कयो वियो आहे। सनोबर फरहान सलाउद्दीन आसिम हैदर खे बि पीटीआई जी जेकी मेंबरशिप आहे उहा ख़त्म करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जिन पीटीआई जे मेंबरनि जी मेंबरशिप आहे मुअतल कई वई आहे। उनखे शोकास नोटिस जे जवाब ते जेको आहे चयो वियो आहे त तव्हांजो जवाबु जेको आहे मुतमिन कंदड़ न हो। उनजे तहत जेको आहे पीटीआई तरफ़ां कार्रवाई करे अवांजी मेंबरशिप उहा जेको आहे ख़त्म कई वई आहे। हिन वक़्तु पीटीआई जे तरफ़ां 32 जेके मेंबर आहिनि जिन मेयर कराची जी चूंड में सिटी काउंसिल में मेयर जेको हाफ़िज़ नईम खे वोट न ॾियण वारनि 31 जेके मेंबर आहिनि उनखे नोटिस ॾिनो वियो हो। हिन वक़्तु मेयर इलेक्शन जेकी आहे मेयर जी इलेक्शन में मोमनाबाद टाउन जे इलेक्शन में बि पार्टी जी जेकी ख़िलाफ़ वर्जी कई वई। पीटीआई मां जेको फारिग थींदड़ जेके मेंबर आहिनि सिटी काउंसिल में उन ते बागी ग्रुप ठाहिण जो इल्ज़ाम आहे। अली मादल शेख चयो आइन जा आर्टिकल 63A ऐं लोकल गवर्नमेंट एक्ट जी जेकी शिकूं आहिनि उनजी ख़िलाफ़ वर्जी ते जेको आहे ही नोटिस जारी कयो वियो ऐं कार्रवाई अमल में आंदी वई आहे।